नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ द जर्नलिस्ट मरकज़ जे सॾ ते भरिया सिटी यूनियन ऑफ द जर्नलिस्ट पारां कराची जे सीनियर सहाफ़ी वारिस रज़ा खे बिना जवाज़ गिरफ़्तार करण तोड़े सहाफ़ियुनि खे मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ यूनियन ऑफ द जर्नलिस्ट तालका भरिया सिटी जे जनरल सेक्रेटरी आफ्ताब कीरियो, नदीम मंगी, राना राशिद, परवेज़ कलोड़ो, यूसुफ सुमरो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में भरिया सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त पूरे मुल्क में सहाफ़ियुनि सां ज़ुल्म जारी है। सहाफ़ियुनि जे कलम ते जबरी पाबंदी हणी पई वञे। हिननि चयो त कराची जे सीनियर सहाफ़ी वारिस रज़ा खे सच लिखण तां कूड़ा केस दाख़िल करे हरासा कयो पियो वञे। अहिड़े अमल ख़िलाफ़ यूनियन ऑफ द जर्नलिस्ट भरपूर नमूने एहतजाज कंदी, पूरे मुल्क जे सहाफ़ियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ भरपूर जदोजहद कंदी ऐं हर वक़्तु गॾु हूंदी। हिननि आला अदालतनि तोड़े वफ़ाक़ी वज़ीर सूबाई गवर्नमेंट खां मुतालबो कंदे चयो वियो आहे त सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कूड़ा केस ख़त्म करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।